नज़र अचे पई असांखे हींअर अची तव्हां पाणी वग़ैरह ॾिनो आहे छा हिननि खे हुते थाणे ते कुझु छा का शइ न ॾिनी वई आहे? राति 11 बजे खां वठी न उन्हनि खे पाणी ॾिनो वियो आहे न उन्हनि खे मानी ॾिनी वई आहे। उल्टो उन्हनि ते तशदुद कयो वियो आहे। जॾहिं तूं अधे खाली हुया ऐं हू धरणे मां पूरा मुल्क तरीक़े सां वापसि वञी रहिया हुया जिन खे रस्ते तां बसनि में लाइ गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं कॾहिं जेका लाड़काने वारो पोस्टर रोकियो वियो आहे उन में 15 खां 16 लेडीज़ बि मौजूदु हुयूं ऐं मर्द बि मौजूदु हुया। उन्हनि लेडीज़ खे बि 5 खां 6 कलाक गैर कानूनी तरीक़े सां थाणे ते रखियो वियो आहे। उन्हनि सां बदतमीज़ी कई वई आहे। गैर इख़लाक़ी रवैयो उन्हनि सां रखियो वियो आहे। ऐं ख़ुदि राति 1 बजे खां 3 बजे ताईं गॾा थाणे ते मौजूदु हुयसि जिथे SSP बि पाण मौजूदु हुयो, जिथे DSP बि पाण मौजूदु हुयो, जिथे SSP बि मौजूदु SHO बि मौजूदु हुयो जेको पंहिंजी भगल बांह ॾेखारे रहियो हुयो त मुंहिंजी बांह भॼी वई आहे ऐं उन ई भगल बांह सां हू मानी बि खाई रहियो हुयो। त तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त भगल मानीअ सां मानी खाइण पॉसिबल आहे। सो हिकिड़े क़िस्म जो ड्रामो रचायो वियो आहे। ऐं ॿियो मां तव्हांखे ॿुधायां त 4 बाय 6 जो नंढड़ो कमिरो हेॾी गर्मी जी मौसम में इन्हनि 30 40 माण्हू हिकिड़े कमरे में वेहारिया जिथे चुरी पूरी बि कोन पिया सघनि। सो तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त दहशतगर्दनि वारो रवैयो सिंध जे मासूम नौजवाननि सां रखियो वियो आहे जंहिंजी मज़म्मत जेतिरी कजे उहा घटि आहे।